जी नाज़रीन हेडलाइंस वठी के अहम ख़बर ॾींदा हलूं। अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त इस्लामाबाद वारे जलसे में माण्हुनि जे वॾे तादाद शिरकत करे इम्पोर्टेड हुकूमत के रद्द करे छॾियो। अॻूणे वज़ीर आज़म पारां जारी कयल ट्वीट में चयो वियो आहे त जलसे में शिरकत ते रावलपिंडी ऐं इस्लामाबाद वासियुनि जो हू थोराइतो आहे। हुन चयो त इम्पोर्टेड हुकूमत ख़िलाफ़ माण्हुनि जो वॾो अंग रोडनि ते निकितो। उन मां ज़ाहिर आहे त अवाम नून लीग हुकूमत खां तंग थी चुकी आहे। एक भेरो ॿीहर अव्हांखे आगाह कंदा हलूं। अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त इस्लामाबाद वारे जलसे में माण्हुनि जे वॾे तादाद शिरकत करे इम्पोर्टेड हुकूमत खे रद्द करे छॾियो आहे। अॻूणे वज़ीर आज़म पारां जारी कयल ट्वीट में चयो वियो आहे त जलसे में शिरकत ते रावलपिंडी ऐं इस्लामाबाद वासियुनि जो थोराइतो आहे। इमरान ख़ान जो चवणु हो त इम्पोर्टेड हुकूमत ख़िलाफ़ माण्हुनि जो वॾो अंग रोडनि ते निकितो। उन मां ज़ाहिर आहे त अवाम नून लीग हुकूमत खां तंग थी चुको आहे।